नासिनवा खे ॿुधाईंदा हलूं त मटियारी लॻ सिखाट वेझो वन व्हीलिंग दौरान ट्रालर जे टक्कर में नौजवान फौत थी वियो आहे। हादसे में 22 सालनि जो नौजवान जहां से फौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो उमेर ज़ख़्मी थी पियो आहे। हादसे में फौत थियल ऐं ज़ख़्मी हैदराबाद जे पठान कॉलोनी जा रहवासी आहिनि। अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं त मटियारी लॻ सिखाट वेझो वन व्हीलिंग दौरान ट्रालर जे टक्कर में नौजवान फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर है वहां ॾींदा हलूं त हादसे में 22 सालनि जो नौजवान जहाज़े फौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो उमेर ज़ख़्मी थी पियो आहे। अहम ख़बर है नाज़रीन नवां सां शेयर पिया कयूं मटियारी मां त मटियारी वेझो सेखाट वन व्हीलिंग दौरान ट्रालर जे टक्कर में नौजवान फौत थी वियो आहे। हादसे में 22 वरनि जो नौजवान जहाज़े फौत थी वियो आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। मटियारी मां बाक़ी रिपोर्टर अब्दुल गफूर मल्हा असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल गफूर, हादसे बाबति कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी सलामा तव्हांखे ॿुधायां मटियारी भरसा ॻोठ सेखाट वटि क़ौमी शाहरा ते रिक्शा खां हैदराबाद तरफ़ ईंदड़ वन व्हीलिंग कंदे मोटरसाइकिल खे ट्रालर जो टक्कर लॻण सबबि 22 साल नौजवान जहाज़ मौके ते फौत थी वियो, जॾहिं 20 साल जो उमिरि सख्ती ज़ख़्मी थी पियो। जेके हैदराबाद पठान कॉलोनी जा रहवासी आहिनि। सेखाट पुलिस फौती नौजवान जो मर्द ज़ख़्मियुनि खे मटियारी अस्पताल पहुचायो। ज़रूर कार्रवाई खां पोइ वारस जे हवाले लाश कयो वियो, जॾहिं ट्रालर ड्राइवर समेत फरार थी वियो आहे। जी ठीक है, वरी मेहरबानी अव्हांजी अब्दुल गफूर अपडेट करण लाइ।